तरक़ी पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर क़ादिर मंगती तरफ़ां सिंधु दरिया सां 6 केनाल कढण ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त अॻियां जलसो मुनक़दर। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान कारकुननि शहरनि जो वॾो अंग शरीक थी सिंध दुश्मन पॉलिसी नामंज़ूर, सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर जा नारा। उन मौक़े ते सिंध तरक़ी पार्टी जे चेयरमैन डॉक्टर क़ादिर मंगती मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण जो ऐलान करे चुकी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं सदर आसिफ अली ज़रदारीअ जो वॾो हथु आहे। उन खां सवाइ सिंध जे 20 लख एकड़ ज़मीन बि कारपोरेट फार्मैन में ॾिनी पई वञे, जंहिं में सऊदी दुबई इन्वेस्ट कंदा त पोइ सिंध जा ज़िला उमरकोट, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन जा ज़िला पूरा थींदा। असां नंदे खां शुरू थिया आहियूं, नंदो खोसकी टंडो बागो करे हींअर बदीन जे मेन हेडक्वार्टर में पहुता आहियूं। तव्हां ॼाणो था त वफ़ाक़ी सरकार जेको आहे सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण जो बिल्कुलु ऐलान करे चुकी आहे ऐं उन में ज़रदारी साहब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मुकमल हिमायत आहे उन्हनि खे मंज़ूरी, बल्कि ज़रदारी साहब ॾिनी आहे। उन खां पोइ ॿी वरी कारी क़यामत जेका आहे उहा इहो आहे त तक़रीबन सिंध जी 20 लख एकड़ ज़मीन ई कारपोरेट फार्मिंग में ॾियनि पिया। जेकॾहिं कारपोरेट फार्मिंग में 20 लख एकड़ ज़मीन वेंदी, जंहिंमें चाइना, सऊदी, दुबई इन्वेस्टमेंट कंदो, त लाज़मी ॻाल्हि आहे ही पाणी जेको हर सूरत में उन्हनि फार्मनि ते पुॼाईंदा ऐं जेके ई सिंध जा इलाइक़ा आहिनि ठट्टो, बदीन, सुजावल, मीरपुर ख़ासि, उमरकोट, इहे समूरा वीरान थी वेंदा। समुंड इन्हनि खे गिड़काए वेंदो, तमामु वॾी बर्बादी अचे पई ऐं जेकॾहिं माण्हू जी ख़ामोशी रही, लातालगी रही, त पोइ सॼी सिंध जेका मौत जी वादी बणिजी वेंदी। इन करे असां इन लाइ निकिता आहियूं त सिंध जे माण्हुनि खे जाॻायूं। हीउ असांजो जेको मुहिम आहे, सिंध असांजी माउ, सिंधु असांजो साह, इन ॿिनि नारनि जे उनवान सां असांजी तहरीक शुरू थी वई आहे ऐं मुंहिंजो 40 ॾींहंनि जो विज़िट आहे जेको सॼी सिंध में ऐं कंदकोट, कश्मीर जेका बि थर भर वेंदुमि, कोस्ताननि में वेंदुमि, माण्हुनि खे जाॻाईंदासीं। पोइ सिंध जा रोड ॻाल्हाईंदा त या हिननि खे मुल्क हलाइणो आहे त इहे मनसूबा ख़तमु कंदा, जे मुल्क खे ख़तमु करिणो आहे त पोइ हिनजी मर्ज़ी जेको वणनि सो। सिंध असांजी साह, सिंधु असांजो दरियाउ, साह जे उनवान सां ही तहरीक शुरू कई पई वञे। जेकॾहिं मुल्क हिननि खे हलाइणो आहे त ही मनसूबा खेनि ख़तमु करणा पवंदा। असांजो मुतालबो उहो आहे त ही सिंध दुश्मन मनसूबा फौरी ख़तमु कया वञनि ऐं सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मैन बजाए सिंध हारियुनि खे ॾिनी वञे, न त ॿी सूरत में ही मनसूबा ख़तमु न थियण जी सूरत अवाम रोडनि ते ई हूंदी। जलसे खे हैदर ख़ान शाहाणी, होत ख़ान गडाई, शहनवाज़ सियाल पिणु ख़िताब कयो। अली मोहम्मद शाहाणी, ब्यूरो चीफ, मीडिया ज़ा न्यूज़, HD बदीन।